क्रासिंग घारे में एसटीपी अॻवान मोहम्मद उमर नायो जो नंढे भाउ मोहम्मद रियाज़ नायो जो 6 ॾींहनि खां गुमशुदगी ख़िलाफ़ वरी शहर में शटरबंद हड़ताल कई वई आहे। वधीक तफ़सील वठूं था रशीद पवण खां। रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो वञा त एसटीपी अॻवान मोहम्मद उमर नायो जो नंढो भाउ गारो शहरवासी नौजवान मोहम्मद रियाज़ नायो जेको आहे गुज़िरियल 6 ॾींहनि खां जुबरी गुमशुदा ख़िलाफ़ संदसि वारसनि ऐं नाया बिरादरी तरफ़ां ॾिनल शटरबंद हड़ताल वारे सॾ ते सियासी समाजी ऐं क़ौम परस्त जमात जी हिमायत बाबति अॼु घारो शहर जेको आहे उहो मुकमल शटरबंद हड़ताल कई वई आहे। हड़ताल दौरान शहर जा नंढा वॾा समूरा जेके कारोबार ऐं मर्कज़ होटल पेट्रोल पंप ऐं ॿियो कारोबार जेको आहे उहो मुकमल तौर ते बंदि आहे। जॾहिं त वापारियुनि ऐं नौजवान जी गुमशुदगी ख़िलाफ़ इज़हार हमदर्दी यकदरी तौर ते सुबुह सवेर खां पंहिंजो कारोबार नाहे खोलियो। उन सिलसिले में शहर जे मुख्य बाज़ार जंहिंमें रेशम गली गारो गोलाई केडी रोड जो समूरो कारोबार मुकमल तौर ते बंदि थियल आहे। जॾहिं त गुम कयल नौजवान रियाज़ नायो जे वारसनि जो चवणु आहे त असांजे नौजवान खे बेगुनाह गुम कयो वियो आहे। जॾहिं हिन जो को ॾोह हुजे या के ॿिए ॾोह में सरगर्मी मुलविस हुजे त उनजी गिरफ़्तारी ज़ाहिर करे कोर्ट में पेश कयो वञे। इन सिलसिले में 6 ॾींहनि खां ॻोल्हा बावजूदि नौजवान किथे बि ॾस पेतो नाहे मिली सघियो। हाणे कोर्ट में दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई आहे। ते बावजूदि बि नौजवान पुलिस ऐं इदारा ॻोल्हण में नाकाम विया आहिनि। असांखे शक आहे त रियाज़ नायो खे किथे कंहिं जुर्दू मुक़ाबले में मारियो न वञे। संदसि हयाती खे ख़तरो आहे। हड़ताल खां पोइ अॼु शाम 4 बजे गारो गोलाई नौजवान जी आज़ादी ऐं धरणो जारी रहंदो। एतिजाज नेशनल हाईवे रोड जेको आहे कराची ऐं हैदराबाद क़ौमी शाहरा जेको आहे उहो मुकमल बंदि कयो वेंदो। जॾहिं त संदसि वारस ऐं मासूम जेके ॿार आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। जी रशीद, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी अव्हां जी।